ॾुखे समय में जॾहिं ज़िंदगी नाच नचाईंदी आहे त ढोलक वॼाइण वारा बि पंहिंजा ई हूंदा आहिनि ऐं आत्मा जी चोट खे सिर्फ़ु परमात्मा सम्झी सघंदो आहे। तजुर्बो चवंदो आहे हे वक़्तु बुरो हुजे त सभु आज़माइण लॻी वेंदा आहिनि। वॾनि खे नंढा अखियूं ॾेखारींदा आहिनि ऐं वञी ॾिसजो कॾहिं नए शाहूकारनि जे घर हर नंढी शइ जी क़ीमत ॿुधाइण लॻंदा आहिनि। केरु कंहिंजो कान्हे, ही हक़ीक़त सिर्फ़ु बुरे वक़्त में ई सम्झ में ईंदी आहे। जेको माण्हू हर समय सिर्फ़ु पंहिंजो नफ़ो या नुक़सानु सोचींदो आहे हू कॾहिं बि कंहिंजो दोस्त या हमदर्द न थी सघंदो आहे। ऐं मुश्किल समय में मन में धीरे सां बसि हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे कि चिंता न कर, सभु सुठो थींदो। ऐं उहा ई आवाज़ परमेश्वर जी हूंदी आहे। ॿियो केतिरो बुरो आहे हिन जो अंदाज़ो त हर को लॻाए वेंदो आहे, पर पाण केतिरो बुरो आहे हिन जो अंदाज़ो कंहिंखे न हूंदो आहे। समय कॾहिं ही न चवंदो आहे कि तकड़ा हलो, कॾहिं ही न चवंदो कि आस्ते हलो। समय बसि चवंदो आहे कि मूंसां गॾु हलो। समय ऐं अखर ॿिन्हिनि जो इस्तेमालु ॾाढो सोचे सम्झे कयो, छो त ही न को वापसि ईंदा ऐं न को वरी मौक़ो ॾींदा। जॾहिं समय तव्हांजो इंतज़ारु नथो करे त तव्हां समय जो इंतज़ारु छो पिया कयो। हमेशह यादि रखो कि जेको समय हले पियो उहो ई सुठो समय आहे। कुझु रस्तनि से तव्हांखे अकेले ई हलणो हूंदो आहे। हुते न परिवार हूंदा, न दोस्त, न सगा संबंधी। उते हूंदा त सिर्फ़ु तव्हां ऐं तव्हांजी हिम्मत। यादि रखिजो कि ज़िंदगी रांदि बि हुन सां गॾु ई कंदी जेको सुठो खिलाड़ी हूंदो। सही करण जी हिम्मत हुन में ई हूंदी आहे जेको ग़लती सां डिॼंदो न आहे। जेको माण्हू ॿिए जे दुख खे सम्झणु लॻंदो आहे उहो ई भॻवान जो सचो भक्त हूंदो आहे। छॾण वारा छॾे ई वेंदा चाहे हालात कुझु बि हुजनि, ऐं निभाइण वारा निभाए वेंदा चाहे कुझु बि ॻाल्हि हुजे। अगरि तव्हां हुन समय मुस्कुराए सघो था जंहिं वक़्तु तव्हां टुटा पिया आहियो त यकीन मानिजो कि दुनिया में केर बि तव्हांखे तोड़े न सघंदो। त हमेशह खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, ख़ुशि रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल। अगरि सची ॻाल्हियूं पसंदि अचनि थियूं त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।